الحمد لله نحمده ونستعينه من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له واشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له واشهد ان محمدا عبده ورسوله اما بعد فاعوذ بالله من الشيطان الرجيم لقد كان لكم في رسول الله اسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر وذكر الله كثيرا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي अदी दोस्तों अल्लाह ताला जा बेहद हिसाब एहसानात इनामात एजाजात इकरामात जो अल्लाह पाक मुखे तव्हां के मिलनी के हिन जाइ ते वेही करे पंहिंजे दीन जे ॿुधण ॿुधाइण जी तौफ़ीक़ बख़्शी यकीन ॼाणो इन कम जी हैसियत सम्झणी अथव पहिरियां त पाण खां पुछा कयो इहो कम अव्वल में कयो कंहिं जेकर इन सवाल जी तलाश में वेंदो जवाब मिलंदो त ॿुधण ॿुधाइण जो कम हिन उम्मत में सभ खां अॻ में कयो त मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जे असहाब सभु ठीक है कौम जे वॾेरे कबीले जे चङे न ही अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे सहाबा किराम जी सुन्नत आहे अहिड़ियूं मजलिसूं मुनक़द करण दीन ॿुधण ॿुधाइण पर हिन में वरी हिकिड़ी ॿी बि शइ ज़हन में रहे दुनिया जे गॾिजाणनि ऐं हिन दीनी प्रोग्रामनि जी गॾिजाणनि में फ़र्क़ु इहो आहे त दुनिया जे प्रोग्रामनि में माण्हू गॾु थींदो आहे वक़्ती तौर ते लुत्फ़ अंदोज़ थियो उनखे सुकून सुरूर मिलियो उतां खां हलियो वियो बस पर हिननि महफ़िलनि जो इहो मक़सदु कोन्हे हिन जो मक़सदु इहो आहे त हिते आऊं ऐं तव्हां हाज़िर थी करे पंहिंजी इस्लाह करियो अल्लाह रसूल जेके ॻाल्हियूं असांजे कननि ते पवनि न इनखे मिड़ई ॿुधूं न अमली तौर ते पंहिंजे ज़िंदगी में पैदा कयूं हीअं सम्झो त सॼे मामले जो बुनियाद अमल ते आहे सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन अज़ीम छो था लिखिया वञनि सिर्फ़ इन जे करे जो हर शइ ते उन्हनि अमल कयो जेका ॻाल्हि नबी करीम इस्लाम जे चपड़नि मां निकिती हुननि ते अमल करे ॾेखारियो केतिरा सारा मिसाल हदीस किताब सही बुखारी में किताबुल बुयू में हिकिड़ो बाबा त जेकॾहिं को ख़ारिश वारो जानवर जंहिंखे ख़ारिश हुजे उनखे खपाइण जो बयान उनजा ऐब ॾसजनि न ॾसजनि उन जो बयान तंहिंमां सभु हदीस आंदी त नबी करीम अलैहिस्सलाम जन जे सहाबा जे ज़माने में हिकिड़े माण्हू जो हुयो पंहिंजो उठ खपाइणो उन हिकिड़े वापारी जे हवाले कयो त हीअ उठ थी काहे वञ बाज़ार में तूं खपाया उन वापारी वो उठ आणे बाज़ार में खपायो
अजीब इत्तिफाक तो उन्हें उठ के खारिश हुई, खारिश जो मरीज वरी बियो अजीब इत्तिफाक तो खरीद करने ले को आम मानू ना सैयदना अब्दुल्ला बिन उमर आया रज़ी अल्लाह ताला अन्हुमा। दुनिया सुनाने थी तो अब्दुल्ला बिन उमर जो मकाम चाहे। सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा आया, उन्हें वापारी का वो उठ वरतों और उन्हें वापारी इहो एब कोन दस्यो तो कोहने में खारिश आ। सैयदना अब्दुल्ला बिन उमर उठ वठी करे वापस विया। वो वापारी रकम खणी करे असुल धणी ते पहुतो। उन्हें चवण लॻो त तुंहिंजो उठ खपी वियो जी रकम आ। उन धणी रकम ॾिसी उन वापारी खां पहिरियों इहो सवाल कयो त ॾे ख़बर जंहिं वरितो उन खे एब ॾसे या कोन ॾसे। चवण लॻो साईं उहो त मूं कोन ॾसियो। हाणे ही दीन आ। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाया जॾहिं तिजारत कयो ॾेती लेती कयो लेन देन कयो तव्हांजी शइ में जेको एब आ कोताही आ वो खुली करे इनखे ॿुधायो। हाणे इन शइ ते अमल की को सहाबी सगुरो करे। वापारी खे चवण लॻो भला ॾे ख़बर वरितो कंहिं नाले सां तूं बि न पियो सुञाणे पर हुलियो ॿुधाई त ही सिफ़तूं हूं ही हुनजो अंदाज़ हो इहो बुज़ुर्ग हुयो। अॻियो साथी सम्झी वियो ही त अब्दुल्ला बिन उमर आ। ही जंहिंखे तो उठ ॾिनो आहे अल्लाह जी शरीयत ते अल्लाह जे हुक्मनि ते अल्लाह जे दीन ते अमल इन शइ जो नालो आहे। खतल जानवर जो मालिक पंहिंजे जानवर जो एब ॿुधाइण लाइ अब्दुल्ला बिन उमर जे दरवाज़े ते पहुतो आहे। चयो साईं इहो उठ मूंखे वापसि कयो ग़लती में तव्हां वटि आयो आहे छो त इन उठ में ख़ारिश जी बीमारी जो मर्ज़ आहे। ही दीन ते अमल आहे। वरी कमाल करे छॾियो सैयदना अब्दुल्ला बिन उमर। सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला छा फरमायो पालवर में जेकॾहिं उठ के ख़ारिश आहिनि या का बि नुक़सान वारी ॻाल्हि कान्हे का छो तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाने ला अदवा पाण करीम सल्लल्लाहु फरमाया बीमारी फिड़े कंदी जी अल्लाह चायो तो मुंहिंजा ॿिया उठ बीमार थी सघनि था जे रब न चायो तो मुंहिंजे ॿियनि उठनि खे कुझु बि कोन थींदो। अगर गलती सां ही ख़ारिश वारो उठ बि जेकॾहिं मुंहिंजे वाड़े में तंबेले में उठण जी जाइ ते अची वियो आहे सौदे खे कैंसिल करण जी ॻाल्हि कोन्हे। मूं अब्दुल्ला बिन उमर जो नबी करीम अलैहिस्सलाम जी हदीस से ईमान आहे त बीमारी फिड़े ई कान्हे। खपाइण वारे जो बि दीन ते की अमल आहे। हेॾे ख़रीदार आहे इन जो दीन ते की अमल आहे। तो मुस्नद बिन उमैर पढ़ो सैयदना अब्दुल्ला बिन उमर जो हदीसूं पढ़ो। हिकिड़ी हिकिड़ी शइ ते अमल आहे। हिकिड़ी हिकिड़ी दीन जी शइ खे क़दर जी नज़र सां था ॾिसनि थी। दीन त रब जे तरफ़ां आयो आहे। हिन जो हिकिड़ो हिकिड़ो अमल हुकम मुहतरम आहे। ताबी सगुर फरमाया तो मक्के में हुजूं के मस्जिद में तफसील कोन नसी लगे ये तो बैतुल्ला हुयो। ओ ताबी सगुर फरमाया तो सैयदना अब्दुल्ला बिन उमर हलन पिया असीं मुने सां गॾु हलूं पिया पर परे खां करे जवान खे हिकिड़े नौजवान खे ॾिठूं वञे पर उन जा पांचा ज़मीन के लगन पिया शलवार भेड़िन का हेठ लटके पई न ॼाण न सुञाण। सैयदना अब्दुल्ला बिन उमर जल्दी वञी उन नौजवान ॾे अॻिते वधिया। नौजवान सां हथ मिलायूं ख़ुश ख़राबत कयूं। हाणे वरी में नौजवान किथे जो आहे कहिड़े कबीले सां तालुक थो रखे। चवण लॻो कबीले बनु बकर सां मुंहिंजो तालुक आहे। पाण वरी में ॾे ख़बर तू इन मामले में चाहींदो त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं तो ते रहमत वारी नज़र विझे अल्लाह ताला तोसां महिरबानी फरमाए इहो अमल तोखे खपे। तो नौजवान जो सुभान अल्लाह भला छो न या वरी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। इन्हे जो ई आसरो आहे इन्हे ई उम्मीद वेठा आहियूं त अल्लाह महिरबानी कंदो। त सैयदना अब्दुल्ला बिन उमर इहा ॻाल्हि करे उनजी शलवार ॾे गोॾ ॾे इशारो करे फरमाईंदा पोइ ॿुध जेकॾहिं आख़िरत जी इज़त चाहींदो त पोइ इन भेॾियुनि खे शलवार के भेड़न का मथे कर छो तो नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो जेको मानू पंजी शलवार के पंजी गोद के भेड़न का हेठ लटकाए उन्हें के क़यामत ने करे अल्लाह जी रहमत नसीब कान थींदी रब जे तरफा मेहरबानी नसीब कान थींदी। केडी अल्लाह जे दीन ते तवज्जो वारी नजर पाण बमल बे के बमल जी तलकी से बुखारी पढ़ो किताब सियाम पढ़ो बाबू सोम सिबियान पढ़ो। साहबिया फरमाए ने असां जे ज़माने में रमजान ईंदो हो असांजा मर्द रोज़न था असांजी औरतूं रोज़न था कमाल दर्जे जी ॻाल्हि यदि असीं पंहिंजे नंढड़े ॿारनि खे बि रोज़ा रखाईंदा हुआसीं। ख़ुदि फरमाए थी जॾहिं शाम जो टाइम थींदो ॿार त ॿार आहे फरमाए थी जेके नंढड़ा असांजा ॿार हूंदा पोइ शाम जो टाइम थींदो उन्हनि खे उञ सताईंदी बुख सताईंदी
पर फरमाए दे पो असां पंहिंजे घरनि में रांदीका रखे छॾिया। जॾहिं शाम थींदी ही असां पंहिंजे ॿारनि खे रांदीका ॾेई विंदराईंदा हुआसीं त मग़रिब जो टाइम थिए, अज़ान जो टाइम थिए, इहो रोज़ो पूरो कोन्हे। ही अलाह जे दीन ते अमल आहे। पाण बमल, मर्द बमल, औरतूं बमल, बचड़ा बमल, छो त मामलो आहे ई अमल ते। इमाम इब्राहिम तैमी रहमहुल्लाह बि अक्सर ॻाल्हि कंदा हुआ। इमाम बुखारी रहमहुल्लाह पंहिंजे किताब बिरुल वालिदैन में हुननि जी उहा चवणी ज़िक्र कई, वॾी बहितरीन चवणी। पर मैं तो अक्सर बेशतर वेही करे पंहिंजी तन्हाई जी महफ़िल में अखियूं बंदि करे तसव्वुर कंदो हुउसि। ही साणनि माण्हुनि जा कम अथव, साणायूं त ही वस्तू पंहिंजे अंदरि पैदा कयूं। इब्राहिम तैमी चए थो आऊं वेही करे तसव्वुर करे सोचींदो हुउसि त ॼण ऐं गुनाह करे जहन्नम में पुॼी चुको आहियां। पोइ सोचींदो हुउसि ॼण हाणे जहन्नम में थूहर जो गाह मूंखे खारायो पियो वञे, टसकंदड़ पाणी पियारियो पियो वञे, जहन्नम जे जिस्म जो पूं पियारियो पियो वञे, हथनि में हथ कड़ियूं, पेरनि में पेर कड़ियूं, फरिश्ता मारीनि पिया, मारूं फॼनि। त मां त तसव्वुर में सोचां पियो। पोइ सोचे सोचे वरी पंहिंजे पाण खां पुछां पियो, इब्राहिम तूं जहन्नम में पियो वहीं, ॾे ख़बर हिते छो पियो हुई? वरी पंहिंजो पाण खे पाण जवाबु पियो ॾियां, इन जे करे जो दुनिया में मूं नेकियूं कोन कयूं, अमल कोन कया, मूं गुनाह जा कम कया, जंहिंजे करे जहन्नम में पियो आहे। चए थो एतिरो तसव्वुर करे वरी अखियूं खोले पंहिंजो पाण खे तलकीन थो कयां, इब्राहिम उते वञी करे अखि खोलींदे महिनतूं कयां, कोशिशूं कयां, पर पोइ त कम जी ॻाल्हि कान्हे का। इहो तसव्वुर आणे वरी अखियूं खोले सोचां थो त अॼु वक़्तु आहे ऐं अॼु अमल करे वठां। ही सॼी ज़िंदगी अमल जो नालो आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम में केतिरे मक़ामात ते चए थो त तव्हांजी पैदाइश जो मक़सदु, तव्हांजी इज़तनि जो मदार सभु कम नेकिन ते अथव। जलसा ही प्रोग्राम ही दर्स ही दुरूस हिकिड़ी शइ जी डिमांड कंदा, ही जेको ॿुधो था अमल कयो। जेकॾहिं अमल कोन्हे, असां अबरा सबरा मौलवी मुजरा पे तव्हांखे नसीहतूं कनि, जेकॾहिं अमल कोन्हे त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जहिड़े ख़तीब जा ख़ुतबा माण्हुनि ॿुधा, पर फ़ाइदो थियो कोन थियो। फ़ाइदो बुनियादी शइ अमल आहे। ऐं तव्हां मूंखे अॻु में ॿुधी चुका आहियो नबी करीम अलैहिस्सलाम जी सीरत, पाण करीम अलैहिस्सलाम जंहिंजी सुन्नत, नबी करीम अलैहिस्सलाम जी हयात तय्यबा। छा आहे नबी करीम अलैहिस्सलाम जी हयात तय्यबा? इन नुक़्ते जो नालो आहे त पंहिंजी ज़िंदगी खे अल्लाह जे हुक्मनि मुताबिक़ गुज़ारियो, नेकिन जे लाइ गुज़ारियो, महिनतूं। ऐं तव्हां सां हिकिड़ी सुन्नत जो ज़िक्र थो कयां, यकीन ॼाणियो बारीक बीनी सां ॾिसूं न, ही उहा सुन्नत आहे जंहिंजे ज़हन में इहा सुन्नत वेही वञे, ईअं सम्झो तो सॼो दीन सम्झी वियो। ईअं न सम्झो हिकिड़ो वण आहे, उन वण में अंब बे, टारी बे, पन बे, वेही करे अंब जो ज़िक्र कजे, टारियुनि जो ज़िक्र कजे, पननि जो ज़िक्र कजे, पर हक़ीक़त इहा त इन सॼे वण जो बुनियाद थोड़ो कटे हेॾो काशे कान्हे। इन थोड़ जे बुनियाद ते सॼो वण क़ाइमु आहे। इन में मेवो बि इन जे करे आहे, इन में सावण बि इन जे करे आहे, इन में टारियूं बि इन जे करे आहिनि। इन जो सॼो बुनियाद इहो थोड़ा। नबी करीम अलैहिस्सलाम जी सॼी सीरत जो बुनियाद हिकिड़ी शइ, जे असां में उहा शइ अची वञे यकीन ॼाणो सेठ थी वेंदासीं। ऐं यादि रखी छॾिजो जेसीं उहा शइ कान्हे, तकरीरूं असर कोन कजूं, तबलीगूं असर कोन कयूं, ज़िंदगी जा मामलात कोन सुधरंदा, कोन संवरंदा। उहा शइ कहिड़ी आहे? नबी करीम अलैहिस्सलाम जंहिंजी ज़िंदगी जो जेको सभ खां बुनियादी नुक़्तो आहे त ही दुनिया फ़ानी आहे, मरी करे पंहिंजे रब जे साम्हूं पेश पवणो आहे। उन जे सहारे खां बिना को सहारो कोन्हे, उन जे साथ खां बिना को साथ कोन्हे, उन खां बिना को मददगार कोन्हे, को बाह बेली कोन्हे, को मुश्किल कुशा कोन्हे, को हाजत रवा कोन्हे। न सकरात जा सूर कोई छॾाए सघे, न सामी जूं तकलीफ़ूं कोई छॾाए सघे, न कबरी क़यामत जे मराही में केर कम अची सघे। इन सभिनी मामलात में ॼमण खां मरण ताईं, मरण खां क़यामत में उथण ताईं, उथण खां पुलसरात ताईं, पुलसरात खां तमाम तर उखरवी मराहिल ताईं हिकु ई सहारो अल्लाह जो आहे। पोइ सियाणप ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी सुन्नत इन शइ जो नालो आहे त सभ खां वधीक मुक़द्दम उन अल्लाह जी ज़ात खे रखिजे। जो हो नाराज़ थी वियो, अबे बिना अबो नाराज़ आहे, अम्मा नादार आहे, पाड़े वारो नाराज़ आहे, वॾेरो नाराज़ आहे, कुंभे कबीले वारो नाराज़ आहे, औलाद नाराज़ आहे। यादि रखी छॾिजो दुनिया में केर बि नाराज़ आहे गुज़ारो मुमकिन आहे। ॾुखिया सुखिया मामला तो गुज़री वेंदा, ठीक है, तकलीफ़ूं ईंदियूं, परेशानियूं ईंदियूं, पर यादि रही छॾे जॾहिं इंसान खां अल्लाह नाराज़ आहे कोई गुज़ारो मुमकिन कोन्हे।
जेकॾहिं शैतान चवे त दुनिया में गुज़ारो मुमकिन आहे, मौत में गुज़ारो किथां आहे, कब्र में गुज़ारो किथां आहे, क़यामत में गुज़ारो किथां आहे? बुनियादी शइ नबी करीम अलैहिस्सलाम जी सभिनी सुन्नत में वॾी सुन्नत आहे। अल्लाह ने ऐलान करे अपने पैगंबर खां चवलायो न, पर मैं पैगंबर ऐलान करे माण्हुनि खे ॿुधा और फरमाइंदा कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। हाय मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दुनिया वारनि खे पंहिंजो दस्तूर ॿुधा, पंहिंजो मंशूर ॿुधा, पंहिंजो नज़रियो ॿुधा, पंहिंजे दिल ऐं दिमाग़ जा ख़यालात पंहिंजे ज़ुबान जे ज़रिए माण्हुनि जे साम्हूं रखी माण्हुनि खे ॿुधा। ही जेके मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा वॾा वॾा कारनामा ॾिसो था, कॾहिं बदर में 313 सां गॾु बीठो आहियां, कॾहिं ॾिसो था पेट सां पत्थर ॿधी करे खाइयूं पियो खोटियां, आम माण्हू कोन आहियां, कुमनि कबीलनि जो सरदार न जहाननि जो सरदार आहे। कॾहिं जेकॾहिं मुंहिंजी हयात तैयबा ते गौर था कयो, टिन ॾींहंनि जो रोज़ो आहे, कॾहिं मुंहिंजी हयात तैयबा ते गौर था कयो, आधी राति जो मुसल्लनि ते बीही करे एतिरा त सजदा थो कयां, मुंहिंजा पेर सॼो पवनि, मुंहिंजी पेशानी सॼो पए। जेकॾहिं मुंहिंजे मामला ते सभिनी शयुनि ते गौर करणु चाहियो था, इहो छाजे करे आहे? हिकिड़ी ॻाल्हि जे करे आहे, इन जे करे जो मुंहिंजो जीअण मुंहिंजो मरण मुंहिंजे अल्लाह जे लाइ आहे। पर कुल इन सलाती ओ मिश्रा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इन माण्हुनि खे चई ॿुधा, इन सलाती मुंहिंजी नमाज़ व नुसुकी मुंहिंजी कुर्बानी व महयाया व ममाती, न रुॻो इहे इबादतूं बल्कि मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जहिड़ो आहियां जेसीं मुंहिंजी सिसी में साह आहे। मां दुनिया जी तिजारत ले जहिड़ो न आहियां, मां दुनिया जी इमारत ले जहिड़ो न आहियां, मां दुनिया जे सुकूननि जे लाइ जहिड़ो न आहियां, मां कुंबे कबीले लाइ नथो जीयां, मां पंहिंजे इज़त अमन जे लाइ नथो जीयां, या जेसीं जहिड़ो आहियां मुंहिंजे जीअ रहण जो हिकिड़ो ई मक़सदु आहे, मुंहिंजे अल्लाह जे लाइ। वममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। दुनिया दौलत ले मरण ले तैयार आ, दुनिया औलाद ले मरण ले तैयार आ, दुनिया पंहिंजे कुंबे कबीले ले मरण ले तैयार आ, दुनिया पंहिंजे नाले जे लाइ मरण जे लाइ तैयार आ। पर ॿुधो मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो मंशूर हुआ, जियां बि रब ले दो मरा बि पंहिंजे रब ले दो, मुंहिंजा सभु मामला मुंहिंजे रब ला। ओ अम्मा जवारी वादी सही मुस्लिम जे अंदर इमाम साहब जेका नी किताब सलातिल मुसाफिरीन में अम्मा आयशा का पूछा के नबी करीम अलैहिस्सलाम जी सीरत फरमाए जो कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़कुरुल्लाह कुल्लह यानी, नबी सिंह ने भी शे याद ही कान हुई, उनके दिल ने दिमाग के जेके तस्वुरात हर जाए हर घड़ी बुखारे मानू के नमाज में बिहार बने के भुख याद आ, बुखारे के भले का भली जाते वठी न के भुख याद आ। दुनिया जा सब कम ॾेखारे चवंदो कुछ ॾियो त पेट में पवे, भुख कांदी विसरे, उन्यारे के केॾी बि शयूं साम्हूं रखो, हू चवंदो सभु शयूं पोइ पहिरियों पाणी। ही दुनिया जा मिसाल थो ॾियां, जंहिंजे दिमाग़ में उञ हूंदी उन खे का बि शइ मज़ो कान ॾींदी, पाणी पाणी पाणी। तव्हां पाणी खे कर बंदि कयो, एतिरी उञ कान लॻे, प्रोग्राम मुख़्तसर था कयूं इंशाअल्लाह। इंसान के उञ हुजे याद रहे हर जाइ ते पानी याद आ, इंसान के भुख हुजे याद रहे हर जाइ ते खाधो याद आ। पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत के समझण जे लाइ तव्हां खे मिसाल ॾिनम त मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी हयात तय्यबा पढ़ी करे ॾिसूं था, हुन खे हर जाइ अल्लाह जी ज़ात याद आ। असुल नुक्तो ही अथव, असीं दीन जे काफ़ी शयुनि ते बहस करियूं था, पर हक़ीक़त ये त उन्हनि सभिनी जी जड़ इहा शइ अथव, वण सब शइ कोन्हे। अल्लाह ताला तव्हांजो खताऊं माफ़ कंदो, तव्हांजा गुनाह माफ़ कंदो। इहो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमाए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सारे जहान जी रहमत आहे। इहो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए व अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्ना क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम मिस्री क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना माअकुम मिनश शाहिदीन। पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वो सरदार आ, वो सुप्रीम लीडर आ, वो अजीम ज़ात आ जो दुनिया न जुड़ी हुई, दुनिया जे जुड़ण खां अॻु में नबियनि जी बेइज़त खां अॻु में सिलसिला जुड़ण खां अॻु में अल्लाह ताला नबियनि खे गॾु करण सां वाइदो वरितो, तव्हांखे नबूवत ॾींदमि, तव्हांखे
शरीयतूं ॾींदुमि, पर यादि रखो नबीओ जॾहिं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अची वञे सभु तौर तरीक़ा छॾे करे हिन जे पोयां लॻी पवजो। इन जे रस्ते ते हलण में राह हिदायत आहे, इन जे रस्ते ते हलण में कामयाबी कामरानी आहे, इन जे रस्ते ते हलण में इज़त रफ़त आहे, इन जे रस्ते ते हलण में अल्लाह जी मोहब्बत आहे। बल्कि ज़ालिक ख़ैरुन व अहसनु तवीला, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ज़िक्र कजनि। अल्लाह ताला फरमाए थो समूरा ख़ैर समूरियूं भलायूं असां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पैरवी में रखी छॾियूं आहिनि। निजात जो, छोटकारे जो, इज्जत जो, अज़मत जो बुनियाद नबी करीम अलैहिस्सलाम जन जी ज़ात आहे, सीरत तय्यबा। ऐं पाण करीम जी सीरत आहे छा? हाणे हिन शयुनि ते गौर करण जी ज़रूरत आहे। सुबुह जे टाइम थियो हाणे ॿुधो मुख़्तसर मामूलात, ऐं मामूलात जा ॿिया मामला बि छॾियूं पिया, रुॻो ॾिसो जनाज़ा बि थियनि था, मुख़्तलिफ़ मामला, उहे सभु शयूं छॾियूं था। रुॻो नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ुबान जा दुआया कलिमात, बार बार पंहिंजे रब ॾे रुजू, रात ॾींहं में केतिरा चकर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे यादि कंदा, पंहिंजे रब खां दुआऊं घुरंदा। यकीन ॼाणो केरु असां जे हिन हक़ीक़तनि खे सम्झो आहे, केरु आहे जेको असां हिन हक़ीक़तनि ते हलण जो को बि कोन्हे, असां हिन शइ खे सबक़ ई कोन्हे सम्झो। हालांकि बुनियादी सबक़ ई हुआ नबी करीम अलैहिस्सलाम जी उथंदा जी अखियूं खुलियूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो रब याद आ। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बअद मातना व इलैहिन नुशूर। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो अखियूं खुलियूं, अखियूं मलीन पिया। अब्दुल्लाह बिन मर फरमाईंदा चपड़न ते अल्लाह जी ज़ात याद आ। नबी करीम अलैहिस्सलाम थी करे थोरो ते वधिया आसमान ते नज़र आ, पढ़न रब जो कुरान पिया, रात जो पोयों पहरा। इन फी खल्क़िस समावाति वल अर्दि वख्तिलाफिल लैलि वन नहार लआयातिन लिउलिल अलबाब الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم ويتفكرون في خلق السماوات والارض ربنا ما خلقت هذا باطلا سبحانك فقنا عذاب النار। रात जो पोयों पहरा, सारी दुनिया सुती पई आहे, जागण वारो जाॻियो आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जागण पहिरीं ॿी का बि शइ यादि कोन्हे का अल्लाह जे क़ुरान जूं तवारूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे ज़ुबान ते खुदा जे फारी थी आहिनि, पंहिंजे घरवारनि ॾे मोड़ो करे इहो ई जुमिलो ज़ुबान ते अचे थो, जागी पाओ उथी पाओ। तहज्जुद जी नमाज़ जो टाइम थी वियो आहे, जेकॾहिं जागंदो कोन को ॿुधी छॾियो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जूं घरवारियूं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, कई औरतूं अहिड़ियूं उथी करे महशर जे मैदान में ईंदियूं जो पर में दुनिया जा लिबास पाइण वारियूं महशर जे मैदान में नंगियूं थी करे उथी ईंदियूं। उथो पंहिंजे रब जी इबादत कयो, पंहिंजे रब जी यादि में लॻो। हुतां खां वधी करे अॻिते जे वञनि था, बिस्मिल्लाह मोहम्मद करीम अलैहिस्सलाम बिस्मिल्लाह थी वुज़ू शुरू कयो। वुज़ू शुरू करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ुबान ते अल्लाह जो नालो आहे, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंता अस्तगफिरुका व अतूबु इलैक। हेॾो वुज़ू पूरो थियो, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम चंद कदम अॻिते वधाया, अल्लाहु अकबर। ये रसूलुल्लाह जो हुजरो वा, ये मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो हुजरो वा। ये हुजरे जे बारे में रब्बी फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो ॿुधी छॾियो, पैगंबर जो पंहिंजो त वॾो मक़ाम आहे, पर ॿुधी छॾियो इन जे हुजरे जो बि एतिराम आहे। ला तदखुलू बुयूतन नबी इल्ला अन युज़न लकुम, इजाज़त खां बिना हेॾे बीदा न करियो, वञण त परे जी ॻाल्हि आहे। इन्नल्लज़ीना युनादूनक मिन वराइल हुजुरात अक्सरुहुम ला याक़िलून। इन हुजरनि जे ॿाहिरां बि वॾे सॾ न ॻाल्हायो। हिननि हुजरनि में जिब्रील ईंदो आहे, अल्लाह जी वही नाज़िल थींदी आहे। रात जो पोयों पहरा, सभ खां अज़ीम हुजरो ऐं हुन में सभ खां अज़ीम रहण वारी ज़ात आहे। अल्लाहु अकबर, अल्लाह याद आहे। नमाज़ में शुरू थी आहे, दुनिया सुधी अल्लाहुम्मा बाइद बैनी व बैन खताया, अल्लाह मुंहिंजूं खताऊं माफ़ फरमा। चवे केर पियो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेका ज़ात खतान खां पाक आहे। इन्ना फतहना लक फतहम मुबीना लियग़फिर लक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअख़र। ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम, तूं त उहो आहे जंहिंजे अॻियां पोयां असां सभु मामला माफ़ करे छॾिया। यौम ला युख़ज़िल्लाहु नबी वल्लज़ीना आमनू मा, ही क़ुरान जी गारंटी आहे, रब तव्हांखे कॾहिं बि क़यामत जे ॾिहाड़े रुसवा कोन कंदो। रुसवा की कंदो, अन अव्वलु मन यक़रउ बाबुल जन्नत, ही त वाहिद पहिरियों शख़्स आहे जेको जन्नत जो दरवाज़ो खड़काईंदो। पर बीठो रात जे पोएं पहर में रब जे साम्हूं, अल्लाहुम्मा बाइद बैनी,
व बैनबत बैन खताया कमा बात बैनल मशरिक वल मगरिब अल्लाहुम्मा नक्किनी मिनल खताया कमा नक्कैत सौबल अबयद मिनद दनस अल्लाहुम्मा अग़सिल खताया बिल माइ वस्सल्जि वल बरद। मुझा मौला मूंखे माफ़ फरमा। वरी जो बस कयूं सूरह फातिहा, वरी जो उन खे ख़त्म कयूं टिकी तिलावत, एतरी टिकी तिलावत अल्लाह जो कुरान पढ़ंदा जो माशा फरमाए जी टिकी नमाज पढ़न तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज फला तसल अन हुस्न पुछी न त केडी टिकी नमाज हाणे इन नमाज में रब सां ताल्लुक आहे। ही केॾीमहिल मोहम्मद करीम अलैहिस्सलाम रुकू में विया, रब सां राबता जारी, दुआ जो सिलसिलो जारी। सुब्हानक अल्लाहुम्मा रब्बना व बिहम्दिक अल्लाहुम्मा इग़फिरली। वरी जो रुकू मां चवंदा, वरी दुआ जो सिलसिलो जारी। अल्लाहुम्मा रब्बना लकल हम्द मिल्लस समावात व मिल्लल अर्द व मिल्ल मा बैनहुमा व मिल्ल मा शि'ता मिन शैइन बाद अहलस सनाइ वल मजद अल हक़ मा क़ाल अल अब्द अल्लाहुम्मा ला मानि लिमा अतैत वला मुति लिमा मनात वला यनफउ ज़ल जद्द मिनकल जद्द। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम नमाज में हालत कौमा में दुआ जो सिलसिलो जारी। वरी जो सजदे में विया, सुब्हानक अल्लाहुम्मा रब्बना व बिहम्दिक अल्लाहुम्मा इग़फिरली। रब जे दर ते बख़्शिश जा सवाल, रब जो ज़िक्र जारी। सजदे मां थिया, रब्बि इग़फिरली, दुआ जो सिलसिलो जारी। वरी जो सजदे में विया, सुब्हानक अल्लाहुम्मा रब्बना व बिहम्दिक अल्लाहुम्मा इग़फिरली। ही पढ़दा विया नमाज। केतरी देर पढ़ी दऊं? या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फ़हु व इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला। मशहूर हदीस ॿुधूं था न, माशा फरमाए थी उन नबी सलाम के साईं एॾा ड्रिगा क़याम था कयो, पैर सॼो पवन, हथ सॼो पवन, कुझु घटि कयो कान। फरमाईंदा लम अकून अब्दन शकूर, आयशा छा अल्लाह जो शुक्र न कयां? एॾा ड्रिगा क़याम। हाणे जो नरमी थी, जेका आयत लथी, वो नरमी कहिड़ी आहे? असीं नरमी त चऊं था इन आयत खे, पर माना त पढ़ो। या अय्युहल मुज़म्मिल, हो चादर कजन वारा, हो कंबल कजन वारा, कुमिल लैल, रात जो उथ, इल्ला कलीला, थोरो उथ। केतिरो? निस्फ़हु औ इनकुस मिन्हु कलीला। ही जेका गुंजाइश केतिरी? अदरात खां थोरो। हे नबी करीम सलाम रात जे पोएं पहर जो थिया कि नमाज़नि जो सिलसिलो जारी आहे। रब सां रब जे दर ते इल्तिजाऊं, इस्तिग़फ़ार, माफ़ियूं, तलाफ़ियूं। ये असांजे सरदार जी सीरत आहे। ओ फजर जी नमाज जो टाइम थी, फजर जी नमाज जे टाइम ऐं बाद रातनि जो सन अब्दुल्लाह बिन अब्बास के फिर साहबन खां चए थो ईअं था कनि, बरकातूं पढ़ंदा, थोरी देरि सुम्हंदा, वरी उथंदा, वरी बरकातूं पढ़ंदा, वरी सुम्हंदा। तव्हांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी रात जो आख़िरी हिसो गुज़रियो, फजर जो टाइम थी। हीअं केॾीमहिल बिलाल आज़ान ॾिनी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज़ान ॿुधनि पिया, बिलाल चए अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ुबान ते बि अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। बिलाल हबशी फरमाईंदा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ुबान ते बि अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। बिलाल मस्जिद में भी रब के याद पियो करे। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे कननि ते जी आवाज़ इहो पूछे थो, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम उते रब के याद करण में मसरूफ़, अज़ान पूरी थी, रब के याद करण में मसरूफ़, नमाज़ ॾे निकिता, घरों निकिता, बिस्मिल्लाहि तवक्कलतु अलल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। अल्लाह जी रात याद, मस्जिद ॾे कदम रखंदा, मस्जिद ॾे वञनि पिया, अल्लाह जी रात याद। अल्लाहुम्मा अफ़्तह ली अबवाब रहमतिक, जेकॾहिं मस्जिद में वञंदा, सुन्नत ना नमाज ना वञनि पिया, ज़ुबान ते दुआ, अल्लाहुम्मा जअल फी क़ल्बी नूरा व फी समई नूरा व फी बसरी नूरा। चवंदा पिया वञनि, अल्लाह मुझे दिल में नूर पैदा फरमा, मुझे अखियुनि में नूर पैदा फरमा, मुझे कननि में नूर पैदा फरमा। तो ॾिसो त सही आहे, को ग़फ़लत जो मौक़ियो। मस्जिद में आया, वरी नमाज जो टाइम आहे, वरी उहे सादा नमाज वारा मामला, अल्लाहु अकबर, वरी अल्लाहुम्मा बाइद बैनी, वरी तिलावतूं, वरी मामला। ये मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पूरी थी। ही कंहिंजी नमाज हुई? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज। हिनजे साथियुनि जी नमाज एॾी सुहिणी हुई। सुनो बि दाऊद जी जेका मशहूर थी, साहबी से गुरु नमाज पे पढ़े, दुश्मन तीर पे आना, बीठो आहे नमाज में, तीर लॻो, तीर कढी छॾे, नमाज जारी आहे। ही कंहिंजी नमाज हुई? ही मुक़्तदी जी नमाज हुई। इमाम जी नमाज कहिड़ी हूंदी? हीअ शागिर्द जी नमाज हुई। उस्ताद जी नमाज छा हूंदी? वरी जो हदीसनि में वञूं पिया, कई चकर ॿुधायूं, अगर में दाजिबो नमाज में बीठे बीठे जहन्नम ॾिसी वरितो, भाईबो नमाज में बीठे बीठे जन्नत ॾिसी वरिती। ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी नमाज, जी जो सलाम वराईंदा, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।
जिक्र पूरो कोन जो वरी वडे सर फरमाइंदा अल्लाह अकबर मामलो खत्म कोन वरी फरमाइंदा अस्तगफिरुल्लाह 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 मामलो खत्म कोन वरी फरमाइंदा अल्लाहुम्मा इन्नी अला जिक्रिका मोला करीम ही जेका इबादत कयम इन मामले में मजीद मदद फरमा अञाने को सुने करण की तौफीक दे वरी नमाज का बजाज का सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान टे मर्तबा अल्हम्दुलिल्लाह 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 अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह मुख्तलिफ दुआ सब हदीसन में ॾिसो तवील लिस्ट ऑफ दुआ फजर जी नमाज पी करे फजर जी नमाज जास्का तवील दुआओं पढ़ का बाद में हाने फजर जास्कार खत्म दिया हाने सुबह जो दुआओं अस्बहना वस्बहल मुल्क अल्लाहुम्मा अंत रब्बी ला इलाहा इल्ला अंत खलक़तनी अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्मात बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु मा इस्मिही क्यों दुआओं ये सुबह जा अस्कार पढ़ी 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 मोहम्मद करीम सलाम जन उठया कोनन उठी करे नमाज पढ़ी पो घर भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नमाज पढ़ी नमाज के बाद में सिज मथे ॾिसो था चढ़ी चुको आहे इन खां पोइ नमाज पढ़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर वञनि था घर में पुछण खां पोइ छा आहे सिर्फ़ अल्लाह जी आहे हिकिड़े हिकिड़े कम खे ॾिसो अज़ीम नाश्तो कंदा आहियूं चाय पींदा आहियूं मानी खाईंदा आहियूं मोहम्मद करीम सलाम जे साम्हूं का रखी वञे अव्वल अल्लाह याद आहे बिस्मिल्लाह मलिक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत सुन्नत के पढ़ूं था मानी खाइण जे दौरान अल्लाह जी ज़ात याद आहे जे मानी खाई करे बस कंदा वरी अल्लाह जी ज़ात याद आहे वरी जे उन खां बाद में फारिग कहिड़ो कम जेकॾहिं जिस्म ते कपड़ा पाइण जे लाइ वधिया छा था चवनि ही सभु अल्लाह जा एहसान आहिनि अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी कसानी हाज़ा सऊब वरज़क़नीह मिन गैरि हौलिन मिन्नी वला कुव्वा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जकड़ा कपड़ा पाइंदे नजर चंदा नबी करीम अलैहिस्सलाम जे जुबान ते नजर थी पवे इन जुबान सां गॾो गॾु दिल ऐं दिमाग़ ते नजर थी पवे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के कपड़ा पाइंदे बि अल्लाह जी ज़ात याद जेकॾहिं कुदरत वारे नवा कपड़ा ॾिना अॼु नवो कपड़ो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पाए पियो नए कपड़े बेरी वरी शुक्राने जा कलिमात वरी अल्लाह जी ज़ात याद अल्लाहुम्मा लकल हम्द अंत कसौतनी नबी करीम अलैहिस्सलाम नवा कपड़ा पिया पाइनि तॾहिं बि अल्लाह जी ज़ात याद चलो पांच पंहिंजी जाइ ते के ॿिए खे नवा कपड़ा पाइंदे ॾिसंदा वरी बि अल्लाह जी रात तुबली युबली अल्लाह ही अल्लाह तोखे नवा कपड़ा ॾिना नरसी तोखे बार बार नवा कपड़ा अता करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घर में ख़बर थी पवे फिलाणो बीमार आहे अल्लाह जी रज़ा ख़ातिर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम घरों निकिता ज़हन ऐं दिल ऐं दिमाग़ ते अल्लाह जी याद घरां निकिता बिस्मिल्लाह तवक्कलतु अलल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ात के अल्लाह जी याद जेकॾहिं सवारी जे लाया सवारी ते चढ़िया सवारी ते चढ़ण पिया तॾहिं बि अल्लाह जी याद छा था चवनि सुभान अल्लज़ी सख़र लना हाज़ा वमा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून जेकॾहिं सवारी ते वञनि पिया ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सुन्नतूं जेकॾहिं परे वञनि पिया त सवारी ते बि नमाज़ सफर कंदे जेकॾहिं बीमार वटि पहुचंदा बीमार ते पहुता वरी अल्लाह जी ज़ात याद ला बअस तुहूर इंशाअल्लाह असलुल्लाह अज़ीम रब्बल अर्शिल अज़ीम यशफीक असलुल्लाह अज़ीम रब्बल अर्शिल अज़ीम यशफीक असलुल्लाह अज़ीम रब्बल अर्शिल अज़ीम यशफीक बिस्मिल्लाहि अर्कीक मिन कुल्ली शैइन युज़ीक बिस्मिल्लाहि अर्कीक मिन कुल्ली शैइन युज़ीक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पढ़ो हदीसन जा किताब केतिरे सारे बीमारनि जी आदत करण विया हदीसन जे किताबनि खे पढ़ी ॾिसो कहिड़ी जाते मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वञी करे दुनिया जे सियासत जा तबसरा कया दुनिया जी तिजारत जा तबसरा कया दुनिया जी ॾेती लेती जा तबसरा कया अगर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के बीमार जी आदत करण चंदा तॾहिं बि अल्लाह जी रात याद आहे जेकॾहिं कुदरत न ॾियो मुस्लमान कोन्हे त इन जाइ ते उन खे तबलीग कनि पिया या गुलाम ओ नंढड़ा इस्लाम क़बूल कर अस्लिम 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 मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेकॾहिं सकरात जे टाइम ते को माण्हू आहे उन जे मथां बीठल आहिनि तॾहिं बि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ुबाननि ते अल्लाह जी याद जेकॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम उतां खां फारिग थी करे मदीने जी घिटिनी गलिन में हलंदा ओ मुसलमानों ही सीरत जा सबकन अज मुजू तवाजो नमाजूं केड़ियूं नमाजूं चेबियूं मस्जिद में चूंदा तने बर याद काने सजदन में बर याद कोने रुकू में बर याद कोने मसाजिद के अंदर चूंदा दिल दिमाग जा अजीब ख्यालात जुबानन ते अजीब तबसरा दुनिया जे बाजार में वणूंदा रब विसरिल्ला घर में मोटूंदा रब विसरिल्ला बाजार में वणूंदा रब विसरिल्ला खुशन में व्यासे रब विसरी वियो गमिन में व्यासे रब विसरी वियो किथा
असा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पैरवी कई आ जे ज़ात दे पोयां हलण जो कम आ उन जी सीरत तय्यबा के जानी दा हलो उन जी सीरत तय्यबा के पढ़दा हलो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे हर लम्हे जुबान ते अल्लाह जी याद आ दिल दिमाग ते हर घड़ी अल्लाह जो यादू मदीने तय्यबा में हलदे हलदे जेकर नबी करीम अलैहिस्सलाम के को माजूर नजर अचे तो रसूलुल्लाह जो ज़हन रब ने मुतवज्जे थियो वने अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी आफानी मिम्मा बतलाक बिही व फद्दलनी अला कसीर मिम्मन खलक तफसीला जेकर तू माजूर आ सेहतमंद इने में कमाल मुझो कोने कमाल मुझे रब जो आ सब तारीफ उन्हें अल्लाह जो सब शान उन्हें अल्लाह जो जे मुके सेहतमंदी दिनी आ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने जमाने में जेकर हवा लगी पवे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के अल्लाह दी रात याद आ अल्लाहुम्मा इन्नी असअलुका खैरहा व खैर मा फीहा व खैर मा उरसिलत बि मुझे अल्लाह ने हवान के जरिए खैर अता फरमा मुझे मौला भलाई अता फरमा इन्हें हवान के जरिए जे को सने खैर मोकले वासो खैर अता फरमा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के जमाने में मदीने तय्यबा के आसमान ते जेकर झुड़ पैदा थे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के अल्लाह याद आ सुबहानल्लज़ी युसब्बिहु अर्रअदु बिहम्दिही पाक आवाज़ात जे जो ककर झुड़ बुने जो जिक्र कंदा उन्हें जी तस्बीह बयान कंदा जेकर बरसात जो मामलो आ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के रब याद आ अल्लाहुम्मा गिस्ना मुरियम मुरिया रब का दुआ करंदा अल्लाह बरसात वसा मौला मीह वसा यकीन जानो जेकर मीह वसी बने मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पर कमन कारण में कौन लग दो आ इन्हें वसलर मीह में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के अल्लाह याद आ मुतिरना बिफज़लिल्लाह मुतिरना बिफज़लिल्लाह मुतिरना बिफज़लिल्लाह सरदारन जे सरदार जी सीरत तय्यबा दे नजर थी पवे मदीने जी पाक सरजमीन में वड फुणो मीह वसी पियो हर पासे बरसात जारी हो सारी आ पर जे नजर थी खड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे जिसमें मुबारक ना जुबान अतहर दा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने बरसात के दौरान रब के याद पिया कर मुतिरना बिफज़लिल्लाह मुतिरना बिफज़लिल्लाह मुतिरना बिफज़लिल्लाह अज रब जे फजल सामी अची वियो अज रब जे फजल सामी अची वियो बार बार दुआ गुन पे अल्लाहुम्मा सय्यिबन नाफिया अल्लाहुम्मा सय्यिबन नाफिया अल्लाहुम्मा सय्यिबन नाफिया बोला इन बरसात के बाबरकत बना मुफीद बना कारामद बना ये दुआओं जारी हो सारी है जेकना बरसात घणी पजी वने मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के तने रब याद आ अल्लाहुम्मा हवालैना वला लैना मोवांगर तवांगर ये कोन चंदा बाग जो छा थींदो बन्नी जो छा थींदो घर जो छा थींदो ही तो हाजाता जहन लम्हे ॾिसो रब याद आ बरसात घणी पजी वई रसूलुल्लाह जी ज़ुबान ते अल्लाह जो यादू अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना मुझा मौला हाणे काफी मीह वसी चुको आ हाणे जिते जिते जरूरत आ उते बरसात वसे मदीने पाक ने बागात मां नवा मेवा लहन हाणे करे नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार में पेश कया वञन रसूलुल्लाह जे ज़ुबान ते अल्लाह याद आ अल्लाहुम्मा बारिक लना फी समरिना व बारिक लना फी मदीनतिना व बारिक लना फी साइना व बारिक लना फी मुद्दिना मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सामो जे कर ताजा मेवा रखा वञन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ात के जहानन जो रब याद आ मदीने पाक की सरजमीन ते मदीने जी खिटी गलिन में जेकर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के घोटे पार घोट नजर अची वने तने रब याद आ बारकल्लाहु लकुमा व जमा बैनकुमा बिखैर अल्लाह तव्हां जे घर के आबाद करे रब से तव्हां जे घर में रहमतूं बरकतूं नाज़िल फरमाए मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मोटी करे पंजे घर वारन ने अचन तने अल्लाह याद आ हत्ता के हदीसन जे किताबन ते नजर पवे दी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे कन घर वारन सां मुलाकात कर तने रब याद आ अल्लाहुम्मा जन्निबना शैतान व जन्निबी शैतान मा रज़क़तना मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के इन टाइम ते अल्लाह दी ज़ात याद आ रब जे दर ते दुआन जो सिलसिलो जारी हो सारी आ नबी करीम अलैहिस्सलाम जे मजलिस से नजर पवे थी बार बार रब याद आ सर्रे बराबर शैतानी ख्याल आयो रसूलुल्लाह जी जुबान ते अल्लाह जी याद आ औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम जेकर कचरी कंदा अल्लाह जी गाल कंदा अल्लाह जी तस्करो कंदा अल्लाह जो इन तस्करे जे दौरान केरी मन नजर थी पवे मानू वेठा 5 7 10 15 बैठा नक्शात पे आ रहे किथे ये गालियों गयूं
मान जे विच में नबी करीम अलैहिस्सलाम दी ज़बान ते जुमला जारी थिया, रब्बिग़फिरली व तुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुल गफूर, रब्बिग़फिरली व तुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुल गफूर, रब्बिग़फिरली व तुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुल गफूर। अल्लाह माफ फरमा, मुझा मौला मुखे माफ फरमा, मुझा रब मुझे तौबा कबूल फरमा, मुझा रब सबका घणी तौबा कबूल करन वालो वा, मुझा रब तू सबका वडो बख्शणहार। सामो वेठो साहबी सगोरो चे तो अरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ुबान जाए असकार बुधा तो बे पासे गणे शुरू कया तो गणे वरतम नबी करीम अलैहिस्सलाम 100 मरतबा के वधी के कलिमात चई वरता। एकड़ी महफिल कान हुई, ये उमूमी गाल हुई, एडी भलारी महफिल तस्करो थे तो शरीयत जो, नमाज जो, रोजे जो, कुरान जो, इस्तिग़फ़ार जो, वाह ये सुहारी महफिल। इन महफिल जो मोर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम केडी महफिल मा उछोवा, महफिल जे पुजानी ते पुगिया वरी बल्लाह यादा सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक। अल्लाह इन महफिल जा जेके मामला था तुझे दर ते मजीद बख्शिश तरवगार आयो मौला करीम जे के कमियों को ताई थियो हुजन माफ फरमाया जा के जेकर मजलिस से दौरान का शेदनिया रसूलुल्लाह की रात के रब यादा बारकल्लाहु लक फी मालिक व अहलिक के कर्ज दिनों के भी शेदनी नबी करीम अलैहिस्सलाम के रब यादा बारकल्लाहु लक फी मालिक व अहलिक जेकर खुशी दी के खबर दिनी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सजदे में करी पिया अल्लाह यादा जेकर दुख दी खबर मिली वई इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अल्लाहुम्मा जुन्नी फी मुसीबती वखलुफनी खैरम मिनहा जेकर मुसीबत की खबर मिली वई मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दी जात के अल्लाह यादा दुश्मन जचा दी तला मिली मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के रब यादा जेकर काब खबर मिलदी वने नबी करीम अलैहिस्सलाम दी जात के अल्लाह यादा सफर ते निकलणो वा ऐ सफर ते छो निकलणो वा पढ़ो नबूवत 23 साल वनी करे ॾिसो जो जी जिंदगी में 3 महीना गुजरंदा चुल्लो कांदी चढ़े हैरानगी जी गाल काने का बल्कि कमाल दर्जे की गाल दी आदत सही मुस्लिम में ते अल्फाज तमाशा फरमाया सी 3 महीना गुजरिया चुल्लो कान चढ़ी इमाम अब्दुल बिन उमैद सही सनद सा या हदीस आंदी तो उसे सईदा वजाहत कर दी फरमाया तीन मकसद यो 3 महीना बना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मामला जो जकन जायदो वठदो पान करीम जी पूरी जिंदगी में एड़ा डी कोन आया जो पान करीम वडे ठठ ठूंगर सा खाई पी करे ठोकर सुता हुए जिंदगी हा पर गरीब एड़े हालात के बावजूद मुझा तव्हांजा मामला तो थोड़ा कमजोर थियन दुनिया जा सब कारोबार चेक कंदा से दुनिया जो सब मजदूरियों चेक कंदा से सब तिजारतूं चेक कंदा से सब कमाण जा ढंग तैयार कंदा से कुर्बान वंजे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत तय्यबा ता जेजी गुरबत जा तज़किरा तव्हां ॿुधी चुका आहियो पर यकीन ॼाणो नबूवत जे 23 सालनि में कॾहिं तिजारत करणु कोन विया कॾहिं माल कमाइण कोन विया कॾहिं दुनिया गॾु करणु कोन विया जॾहिं नज़र पवे थी जिहाद करण जे लाइ जॾहिं नज़र पवे थी कंहिंसां अल्लाह जी रज़ा जे लाइ मिलण जे लाइ कॾहिं नज़र पवे थी हिजरत करण जे लाइ कॾहिं नज़र पवे थी ताइफ निकिता कॾहिं नज़र पवे थी मदीने तय्यबा निकिता पर जे निकिरण जो अंदाज़ ॾिसो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सबर ते निकिरंदा ही दुनिया के पैगाम आहे तव्हांजो लीडर आहे ही तव्हांखे जन्नत जो कस ॾेखारण आयो आहे चवण सोलो आहे ॿुधण सोलो आहे ॿुधाइण सोलो आहे पुछा पंहिंजो पाण खां कयो केर ने जे नक्शे कदम ते हलियो आहे सबर ते वञे थो पहिरियां अचे थो मस्जिद में वञणो सबर ते आहे नबी करीम अलैहिस्सलाम पहिरियां पुॼंदा मस्जिद में पहिरियां नमाज आहे नमाज खां बाद में जंहिंजो सफर ते निकिता पोयां भले हज़ारनि जो लश्कर आहे पर एतमाद लश्कर ते कोन्हे रब ते आहे अल्लाहुम्मा इन्ना नसअलुक फी सफरिना हाज़ल बिर्र व तक़वा व मिनल अमर मा तरदा हिजरियूं दुआ पढ़ंदा अल्लाह इन सफर में निकायो सब मामला तुंहिंजे हवाले तुंहिंजी मदद जे आसरे रब खे यादि करे निकिरंदा ऐलान करे निकिरंदा ॿुधो ही मक्के मदीने जा पहाड़ सॼो सफर चाढ़ी इलाही में गुज़रे थो केॾी महिल चढ़ूं था केॾी महिल लहूं था ऐलान थो थिए ॿुधो जेॾी महिल बुलंदी रे चढ़ो चओ अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर जेॾी महिल बुलंदी सां लहो था चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी जो अॼु संगे पढ़ी ॾिसूं था वॾा वॾा लश्कर हदीस में तो वॾो लश्कर सहाबा किराम जो हुजे हुनखे सबक इहो मिलंदो न हिन जो उस्ताद हुनखे सबक इहो ॾिनो वॾो लश्कर हुजे ही जो वॾो लश्कर सवारनि समेत अॻिते वधियो हिकिड़ी लाही आई हिन सभु गॾु नथा हेठि हिन कैफ़ियत हूंदी आहे अॼु तव्हां ॾिसो त लाही में गाॾियूं जल्दी जल्दी लाहियो
अड़ जॾहिं सब सहाबा किराम जन सवारी ते हुया पैदल हुया लाही में जॾहिं मन लथा फिर अब्दुल्लाह बिन अमर बिन आस फरमाया मुस्नद अब्द बिन हुमैद में सभनी जे ज़ुबाननि ते तकबीरात तहमीदात तस्बीहात जो ही वादी अल्लाह जे ज़िक्र में वडी वई नबी करीम सल्लल्लाहु फरमायो फरमाइंदे लकुम ला तदऊना सम वला गायबा तव्हां के बोड़े रब के थोड़ी था सजो जो एडो डाढे पर सजो ओ मुजा साहब सगुराओ वजन रब के आहिस्ता पगारे बुधे तो जिस सफर हिन ज़ात जा वरी जॾहिं ते थोड़ी देर रुकिया ऐलान तो थे का खबर कोने साडे पासे केड़ा सफर आ परायो लाइको वा का खबर कोने खाबे पासे केड़ा अॻियां केड़ा पोयां केड़ा हिते वेही करे दुआऊं पढ़ो औज़ु बि कलिमातिल्लाहि तामात मिन शर्रि मा खलक जेकॾहिं ते तरसणो आहे हिते रुकणो आहे हिते तरसण जे बावजूद रुकण जे बावजूद इहा दुआ पढ़ो अल्लाह असांखे पंहिंजी ईमान में रखजा ज़िक्र अज़कार हिन सफर जे दौरान हदीसनि जे किताबनि खे जॾहिं पढ़ूं था नबी राति जो सफ़र कंदा वरी तने उकबा जने रात जो काफी सो गुजरी वेंदो पर कमाल दर्जे जी ॻाल्हि आहे शमाइल तिरमिज़ी पढ़ो नबी करीम सलाम जो क़यामुल लैल पढ़ो साहिब ज़ुहर फरमाया त थकावट जे बावजूद रात जे पोएं पहर में जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि जन जेको तंबू हो खीमो हुयो उन में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि हुया दरवाज़े ते वञी करे इंतज़ार करे ठम त अॼु थकल हा पर अॼु बि तहज्जुद पढ़नि अॼु सफ़र जा थकल हा नहीं यकीन जानो अल्लाह ताला तव्हां खे वॾियूं बीमारियूं ॾे जेके मको मदीनो ॾिसी आया आहिनि मके मदीने जी गर्मी खां केरु न वाक़िफ़ आहे असीं हिते ॾांहुं कढायूं वञो ॾींहुं राति जो बि जेके जबलनि जी तपिश गर्मी पर ही उहा ज़ात आहे तो रात जो ॾिसण वारो ॾिसे थो त उन टाइम ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहज्जुद जी नमाज़ पढ़नि पिया ऐं अॻिते जिथे वञनि था छा यादि आहे जेकी मजलिस ॾिसो भजन सां कचहरी रब याद आ काफरन सां मुलाकात रब याद आ हलदड़ जंग में रब याद आ हर मामले में रब याद आ 5 ॾींहंनि जो सफ़र आ 10 ॾींहंनि जो सफ़र आ महीने जो सफ़र आ याद रखो वञो दी सॼे किताबनि में पढ़ो यकीन ॼाणो नबी करीम अलैहिस्सलाम जे सॼे सफ़र में रब याद आ ही जो उठनि जे कतारनि ते नज़र थी पवे हाणे फरमाईंदा केॾी वॾी कतार दा ॾिसो जी उठनि 100 उठ गॾजनि पर कम वारो उठ उन में हिकिड़ो हूंदो हाणे फरमाईंदा माण्हू खोड़ दम पर ॻोल्हे ॻोल्हे ईमान वारो को थो लॻे ॾिसनि उठ पिया ॻाल्हि अलाह जी हिकिड़ी वादी में लथा अब्दुल्लाह बिन अमर बिन आस जे मुस्नद अब्द बिन हुमैद हिकिड़ी वादी में लथा ऐं पखी ॾिठो कां पाण वटि आहिनि पर हर खिते जे अंदरि अल्लाह ताला अजीब अजीब शयूं रखियूं आहिनि असां ॾिठियूं कोन तव्हां हैरान थींदो इमाम अबू दाऊद रहमहुल्लाह किताब ज़कात में इमाम अबू दाऊद जो 8वीं सदी जो इमाम आहे चए थो मिस्र में वयसि पंहिंजे अखि ॾिठो तजुर्बो थो ॾसे चए थो मिस्र जे हिकिड़े इलाइक़े में वयसि उते मूं हिकिड़े माण्हू खे ॾिठो उठ काहे पिया आयो उन उठ ते ॾिठमि त उन नारगी खे कटे ॿ हिसा कयो उठ जे हिकिड़े पासे नारगी जो अधु रखी ॿिए पासे ॿियो अधु रखी जन्नत जा मेवा त पंहिंजी जाइ ते इमाम अबू दाऊद रहमहुल्लाह चए थो मूं अखि ॾिठो मिस्र में हिकिड़ी नारगी एतिरी हुई जो उन खे कटे 2 हिसनि में उठ ते रखियो अल्लाह जी कुदरत आहे अब्दुल्लाह बिन अमर फरमाया त नबी सी आया हे ॾिठूं त कां हुजनि पर हुननि में हिकिड़ो अछो कां हुजे ॾिसो न हर जाइ ते अल्लाह याद आहे सहाबा किराम गॾु सैयदना अब्दुल्लाह बिन उमर बिन आस फरमाईंदा नबी करीम अलैहिस्सलाम जी कावन ते नज़र करी वई सभु कारा हुन में हिकिड़ो अछे रंग जो का पाण फरमाईंदा ऐ मुंहिंजा साहब ॿुधो माण्हू खोड़ सारा अथव निजात हासिल करण वारा घणा अथव मिसाल ॾिसणो अथव सभु कारा कां अथव ॾिसो अछो इन्हनि में हिकिड़ो आहिनि दुनिया वारनि में बि त माण्हू घणा अथव निजात कंहिं कंहिं जे मुक़दर में ॾिसनि कां पिया अल्लाह याद नबी करीम अलैहि सलाम वण जे हेठि बीहनि वण जे हेठि बीही करे सहाबा किराम खे फरमाईंदा पेरूं छाणियो छाणजनि पेरूं पिया ॻाल्हियूं अल्लाह जूं अल्लाह जे दीन जूं अल्लाह जे नबीअ जूं के माण्हू ॾिसी तव्हांखे हिन जी ख़बर आहे छा पाण भर में कीअं न ख़बर हूंदी मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इन झंगनि में बकरियूं चारियूं आहिनि रुॻो मूं कोन्हनि चारियूं बल्कि अल्लाह जे सभिनी नबीअनि बकरियूं चारियूं आहिनि ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा सफ़र ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो घुमण फिरण हाणे वॾे सफ़र खां पोइ वॾनि ॾींहंनि खां पोइ जॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम जन वापसि आया यकीन ॼाणो सीरत जा किताब पढ़ूं था इएं कोन्हे पिया चवनि हाणे अन क़रीब वञा थो आयशा सां मुलाक़ात थींदी
वञूं पिया अन करीब ज़ैनब सां मुलाक़ात थींदी, वञूं पिया अन करीब फुला घरवारी सां मुलाक़ात थींदी, फुला सहाबी सां मुलाक़ात थींदी। ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी हयात तय्यबा ही जो सफर ता मोटन पिया रब याद, ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह, लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन कदीर। आइबून ताइबून हामिदून लिरब्बिना साजिदून। सदकल्लाहु वादा व अंजद वादा व नसरल अहदाब वादा। रब जो तज़कुरो रब दी याद, रब के याद करे। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मदीने में अचन पिया, महीने जो सफर हुयो, 2 महीनन जो सफर हुयो, पर घर बाद में विदा पहरिया मस्जिद नबवी पहला नमाज पढ़वी। ये नबी करीम सलाम दी सीरत तय्यबा ही सब कर खुदो जने कुत्ते जी दां बुदो दा तरे बल्ला के याद क्यों पण फरमाइंदा रात दे टाइम दे जने तवा कुत्ता नी गधन जो दाहू बुदो ने टाइम दे चवदा के औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ये समझो तो मदीने तय्यबा जे अंदर जेकर कुत्ता भौंकंदा, मदीने अंदर गधा दाहू कंदा, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी जुबान ते उन्हें महल अल्लाह जी रात यादा। जेकर कुकड़ बांगरे तो अल्लाहुम्मा इन्नी असअलुका मिन फज़लिक। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी जुबान ते अल्लाह जी याद हर जाए हर घड़ी। नबी करीम अलैहिस्सलाम अल्लाह जी याद ही पूरो दिन गुजरी वियो, सुबह का वठी करे शाम ताईं। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मदीने दी तिजारत में काशे खपाई दे नजर कोन आयो। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजी ज़ात जो वर्क कंदे नजर कोन आयो। नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे लाइ खुशू कर कंदे नजर कोन आयो। जेकर सीरत जे किताबन के पढ़ोंदा सुबह का वठी करे हाने शाम थी वई, शाम जे टाइम ताईं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के सिर्फ अल्लाह जी रात याद। ते शाम दी वरी शाम जी दा हम सईदा हम सल मुल्क लिल्लाह अल्लाहुम्मा अंत रब्बी औज़ु बिकलिमातिल्लाहि तामा। शाम जी दा जिक्र अज़कार ही शाह जो टाइम थियो असीं 5-10 मिनट करे इमाम साहब लेट करे दाहू दा निकरी वेंदी आ। इतने दड़ो माहौल आ, मस्जिद में वेठान अधरात जी करीब थी अञा इशा जो इंतजार है। इंतजारी जे पोयां पर नज़रियो वा ये कुदरत ठला वेठा आहियूं। इन जे ले पाण फरमाइंदा हिन वक़्त अल्लाह जी धरती ते अल्लाह ले रुगो असीं पिया जाॻूं। उन जे नज़र में इज्जत कमाइण जे लाइ ओ मुंहिंजा साहब ॿुधो, अॼु हिन घड़ी अगरि तव्हां जागी नमाज जो इंतजार पिया कयो, खुश नसीब आयो जो रब जी धरती ते रब ले जागण ले सिर्फ तव्हां आयो। ईशा जो इंतजार आहे, ईशा जी तवील नमाज नवाफिल अस्कार। ईशा जी नमाज का बाद में जो नबी करीम अलैहिस्सलाम आया, ये सॼो ॾींहुं तबलीग कंदे गुज़री, अल्लाह जी याद में गुज़री। पंजन के तबलीग, प्रावन के तबलीग, मस्जिद में तबलीग, बारा बाजार में तबलीग, रब जे यादन में रब जे जिक्र में लम्हात गुजरदे गुजरदे हाणे जरा थकावट जो इज़हार थियो। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने आराम फरमाइण जे लाइ पंहिंजे बिस्तर ते आया त वरी सुम्हण जूं दुआऊं पढ़ण लॻा। पढ़दे पढ़दे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने जेकॾहिं सुम्हनि पिया, ऐं सुम्हण जे टाइम ते साॼे पासे पासो वराए करे गल जे हेठि हथ रखी करे जेॾीमहिल सुम्हनि पिया ज़ुबान ते कलिमा बिस्मिका अल्लाहुम्मा अमूतु व अहया। मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद जियां बि तोला मां मरां बि तोला थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ये उसकार ही दुआऊं ये सुते सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ये थकी टुटी अची कर सुता। हाणे सुम्हण जे दौरान ओ पासो दा वराइन वरी अल्लाह याद, ला इलाहा इल्लल्लाहुल वाहिदुल कहार रब्बुस समावाति वल अर्दि व मा बैनहुमल अज़ीज़ुल गफ़ार। हे पासे पासो वरायो तने भी चवन वरी जो हेडे पासो वराए ला इलाहा इल्लल्लाहुल वाहिदुल कहार रब्बुस समावाति वल अर्दि व मा बैनहुमल अज़ीज़ुल गफ़ार। पासे वराइण महल माण्हू जी कैफियत हूंदी, माण्हू फुल जागिल कोने हूंदो, कुछ निंड कुछ सुजागी। जॾहिं फुल सुजागी थिए थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अखियूं खुलंदियूं, 2 चकर खुलनि 4 चकर खुलनि, जीअं अखियूं खुलनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआनि जो सिलसिलो जारी आहे। जे पाण करीमन को ख्वाब ॾिसी वरितो ऐं उहो ख्वाब ख़तरनाक हुयो, बिस्तरो छॾे मुसल्ले ते बीही नमाज न पढ़ाई, ये थोड़ी देर जे लाइ सुता वरी हाणे उथंदा वरी कम ले जो सिलसिलो जारी है सारी। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। तव्हांजे लाइ आइडियल नमूनो ही ज़ात आहे, पर सोचण जोगी ॻाल्हि आहे ऐं तव्हां केरु आहे जेको हिन शयुनि ते अमल थो करे। ही शइ बुनियाद आहे।
यकीन जानो जॾहिं असीं पंहिंजे रब खे एतिरो वेझो खां चाहींदासीं वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बल्लाह, जॾहिं अल्लाह जी ज़ात सां असांजी बेहद मुहबत हूंदी पोइ रब जूं यादूं पंहिंजे सरदार वांगुरु हूंदियूं। असां लीशा बुनियाद आहे जॾहिं अहिड़ी लिलाहियत अचे, अहिड़ो अल्लाह जो तालुक अची वञे, अहिड़ी अल्लाह जी यादि अची वञे, यकीन ॼाणियो ऑटोमेटिकली इस्लाह थी वेंदी। ओ जेको मशहूर हदीस ॿुधी अथव, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह जो ज़िक्र आहे वाहिद शइ, मशहूर तवील हदीस इमाम तिरमिज़ी आंदी है अबवाबुल दावात में ग़ालिबन, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हिकिड़ो माण्हू पे घटी मां वियो, उन ते ॿियो हिकिड़ो तलवार खणी, तीर खणी, खंजर खणी, जेको कुझु पुठियां लॻी पियो, अॻे ॾिठो थी पोयां मूंखे मारणु पियो अचे, अॻियो भॻो, पोइ भॼी करे अॻिते वञण लॻो, पोयां मारण लाइ अचे पियो। अच्छा भॼण वारे भॼी ॾिठो, हाणे ॿी त काशे कान्हे, हिकिड़ो किलो पासे में ॾिठई फौजिन जो, ॾिठई महफ़ूज़ आहे, इते बची सघां थो, उन में हलियो वियो। जॾहिं उन में वियो पोयां मारण वारे चयो त हाणे ही महफ़ूज़ हथनि में आहे, हाणे त हुन कुझु कोन थो करे सघां, हाणे वापसि मोटी आयो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿुधो, ही जेको किलो अथव न, किले मां मुराद अल्लाह जी याद आहे, पोयां अचण वारो शैतान आहे, इंसान ते हर वक़्तु हमलो थो करे, पर जेके अल्लाह जी याद में उहे बचो था वञनि। हेॾा पाण फरमायूं गुनाहनि खां बचाइण वारी वाहिद शइ आहे अल्लाह जी याद। हुन याद मां छा मुराद आहे? ज़हन ऐं ज़ुबान, दिल चाहियो, ज़ुबान ते आयो त ही कूड़ ॻाल्हाए वठां, फौरी तौर ते रब जूं यादूं अची वियूं, ॾिसण वारो बादशाह तोखे ॾिसे पियो, ख़बरदार कूड़ ॻाल्हाए, उन खे नाराज़ न कजां। गीबत जो मौक़ो आयो, ज़हन में याद आई, अल्लाह ॾिसे पियो की गीबत कयां, ठगी, धोखो, फिरा, सभु जुर्म, दुनिया जे के बि जुर्म ॾे इंसान वधे जे पक्को अल्लाह जो ज़ाकिर माण्हू आहे, रब उन खे यादि ईंदो, अल्लाह जी यादि उन खां गुनाह छॾाईंदी। सभु ॻाल्हियूं मूंखे तव्हांखे सबक़ कहिड़ो हुजे, तव्हांखे शुरू में सियासी जलसा आहिनि कोन के, ही दीन आहे, नबी करीम सलाम जी सीरत ई सबक़ आहे। यकीन ॼाणो जॾहिं पढ़ूं था सभु खुटल आहियूं, सभु खुटल आहियूं, हकीम बि खुटल आहे, तबीब बि खुटल आहे, डॉक्टर बि खुटल आहे, हाफ़िज़ बि खुटल आहे, आलिम बि खुटल आहे, नमाज़ी बि खुटल आहे, हे सभु सबक़ विसारे वेठा आहियूं। हिन सबक़ खे असीं पंहिंजो सबक़ सम्झी कोन था, पर हे सभ खां वॾो सबक़ आहे। यकीन ॼाणो शुरू में चयोमांव वण सॼो भलो पर बुनियाद थोड़ा, थोड़ो कटियो, कुझु न बचंदो हिन वण में, हिन थोड़ो खे बचायो, हिन खे साओ रखो, इहो वण अंब बि ॾींदो, केला बि ॾींदो, सूफ़ बि ॾींदो, बुनियाद आहे। पंहिंजे रब सां तालुक मज़बूत रखो, सरदारनि जे सरदार जी सीरत में वॾे खां वॾो सबक़ सिखो, उथंदे वेहंदे घुमंदे फिरदे तव्हां पंहिंजे रब खे यादि कयो, ऐं शैतान तव्हांखे दुनिया जे ॿियनि कमनि में लॻाए, असीं छो ॿियनि कमनि में लॻाए पिया आहियूं? को शोहरत जे चक्कर में, को नाले जे चक्कर में, को पैसे जे चक्कर में, को के चक्कर में, को के चक्कर में। जॾहिं इंसान सोचे थो सुभाणे जॾहिं मौत वारो फरिश्तो ईंदो, सकरात तारी हूंदी, 2 मिंटनि जे लाइ सोचां, इमाम इब्राहिम तैमी वांगुरु 2 मिंटनि जे लाइ अखियूं बंदि कयो, सभु मौजूद आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे तव्हांजे बिस्तरे ते आऊं ऐं तव्हां आरामी हुजूं, सकरात अची वञे, धीउ पुटु छा कंदा? औलाद बिरादरी ज़मींदारी नालो वो का शइ कमु कान ईंदी। असीं पंहिंजे तंदुरुस्ती में सोचूं, असांखे सकरात जे टाइम कमु अचण वारी ज़ात अल्लाह जी। जेकॾहिं आऊं ऐं तव्हां पंहिंजे मामलात ते गौर कयूं, हिननि ॻोठनि मां, शहरनि मां, गलियुनि मां को तानो कोन्हे, को ऐब कोन्हे, असां पंहिंजे हिननि कुलनि ते बाबे जो जनाज़ो खयो, हिननि कुलनि ते असां पंहिंजे अमड़ जो जनाज़ो खयो, हिननि कुलनि ते असां पंहिंजे यारनि ई दोस्तनि जो जनाज़ो खयो, हिननि कुलनि ते असां पाड़ेसरनि जा जनाज़ा खया, कॾहिं पंहिंजे पाण खां पुछा कयूं, यादि रखे राजनि जा कुले कांधी बणजण वारो आऊं ऐं तव्हां गौर कयो वञ करीब असां बि कंहिंजे कुलनि ते सवार थी करे जनाज़नि जे सूरतनि में कब्रस्ताननि में खजी वेंदासीं। पुछा कयो पंहिंजे पाण खां, जॾहिं मुंहिंजो तव्हांजो जिस्म हिकिड़ी सफ़ेद चादर में लपेटियल हूंदो, मुंहुं खां ॾियारी खां चादर बदल हूंदी, कपिड़ो बदल हूंदो, अखियूं बंदि हूंदियूं, कहिड़ी निंड हूंदी, पंहिंजो पाण खां पुछा कयो उन टाइम कहिड़ो सहारो कमु अचण वारो आहे, कहिड़ी ज़ात कमु अचण वारी आहे। दिल ऐं दिमाग़ मां जवाबु ॾींदो, केॾी बि दुनिया कमायूं, केॾो बि नालो कमायूं, अॼु दुनिया असांखे कहिड़े कहिड़े लकमनि सां छोड़ यादि करे, पर यादि रहे कमु अचण वारी ज़ात हिकिड़ी अल्लाह जी। हिकड़े दुनिया जे मथां हुयासीं, ज़हननि ते ज़ोर ॾेई करे थोरो सोचूं, थोरी देरि खां बाद में हिकिड़ो दुनिया जो उहो कलर जिथे को वण कोन थिए, जिथे को मेवो कोन थिए, जिथे सुठो गाह कोन फुटे, कारो कलर, जेकॾहिं
वञो गर्मी जे मौसमनि में सर्दी जे मौसमनि में उन जी ज़मीन पेरनि खे खायो छॾे को वक़्तु ईंदो उन ज़मीन जे मथां 8 फुट हेठि छॾे करे ईंदा बाबो बि मोटी ईंदो अमड़ बि मोटी ईंदी बच्चा बि मोटी ईंदा दुनियादारी जो को बि असांजो ज़रियो कोन हूंदो पुछा कयूं पंहिंजो पाण खां उन जाइ ते कहिड़ी कमाई कम ईंदी कहिड़ो साथी साथ ॾींदो उन खां अॻिते सोचूं हिते हिकिड़े ॾींहं जे लाइ हिकिड़े महीने जा लाइ हिकिड़े साल जे लाइ न ख़बर न आहे केतिरे अरसे ते हिते सुम्हणो आहे कहिड़ो सहारो आहे जेको सहारो बणिबो जी अञा मामला हल्का हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं बि ईंदो इन ज़मीन खे बि फाड़ियो वेंदो कपिड़े जे फाटण जी ॻाल्हि कान्हे चादर जे फाटण जी ॻाल्हि कान्हे के दीवार जे किरण जी ॻाल्हि कान्हे 8 फुट ज़मीन हेठि ही त 8 फुट आहे पर ज़मीन तहन तऊं फाटी पवंदी इंसान जागी करे ईंदा पैर उघाड़ा मथो उघाड़ो जिस्म उघाड़ो केर कंहिंखे यादि कल्ले तयार कोन्हे सिज करे मील जे फासले ते माण्हू पगर में बुरनि पिया हिकिड़े ॾींहं ले थी करे कोन आया आहियूं हिकिड़े महीने ले कोन आया आहियूं हिन कैफ़ियत में 50,000 साल बीहणो आहे पुछा कयूं पाण खां अॼु मूंखे तव्हांखे न्याणियूं यादि आहिनि पुटड़ा यादि आहिनि कारोबार यादि आहे सियासत यादि आहे ज़मींदारी यादि आहे दुनिया जा जेके रांदीका शैतान हाणे मूंखे तव्हांखे उलझाइण जे लाइ अॻियां रखिया आहिनि हे सभु मुंहुं तव्हां साम्हूं रखी पंहिंजे रब खे विसारियो आहे पुछा कयूं पंहिंजो पाण खां हिकिड़ो ॾींहुं न हिकिड़ो साल न 50,000 साल सिज हिकिड़े मील जे फासले ते केर पुछण वारो कोन्हे केर ॾियण वारो कोन्हे केर कम अचण वारो कोन्हे अॼु सभ खां वॾी अदालत वॾी लॻणी आहे अॼु बादशाह जो बादशाह इंसाफ़ कंदो हिकिड़ी हिकिड़ी शइ जो को सुवाल पुछा कंदो पोइ हाणे पंहिंजो पाण खां पुछा कयूं जिन जिन खे तरजीह ॾींदा कहिड़ो कमु ईंदो पुलसरात तां गुज़रंदे कहिड़ो कमु ईंदो यकीन ॼाणियो मुसलमानो साणी सानप समझदारी जा दावा ज़रूर कयूं था पहिरें नंबर जा कम कलायूं जिन जिन खे शयुनि खे सहारो समझी करे दिल दिमाग के ख्यालात तारी करे हर घड़ी कमाण की कोशिश पा कयूं इन जलसे में आया आहियूं जेकर रब मौत लिखी है यकीन जानो हिता वापस घर कोन मोटंदासीं जे रब मौत लिखी है जिंदगी सफर में खुटी वेंदी रस्ते में खुटी वेंदी इन जिंदगी जी कुल कायनात एतरी आहे उन जे लाइ एडी डुक डोड़ा इन जे लाइ एडी भज रुका इंसानियत जे सब खां अज़ीम लीडर सब खां वधीक इल्म ऐं अकल वारे सब खां वधीक फ़हम फिकर वारे जेको अल्लाह जो महबूब आहे नबियन जो इमाम आहे सारी दुनिया के सब खां वॾी सोच ॾिनऊं आओ अचो अचो मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तव्हांखे वॾे खां वॾी नफ़े वारी वॾे खां वॾी तव्हांखे तरक़ी वारी वॾे खां वॾी फ़ाइदे वारी राह ॾिसां रब खे राज़ी कयो जेतिरा औकात थी सघनि पंहिंजे रब जी यादनि में लॻायो मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम गोया सुभाणे हाल सां नबी करीम अलैहिस्सलाम ऐलान करे दुनिया खे पैगाम ॾियनि पिया ऐं तव्हांजे साम्हूं अज़ीम लीडर हुअण जे बावजूद अज़ीम इंसान हुअण जे बावजूद इहा सोच छॾे पियो वञा त हर घड़ी पंहिंजे रब खे यादि कयो उहो तव्हां मां ई ख़ुशि आहे न तव्हांजो औलाद ई न हुजे हिकिड़ी न्याणी हुजे न उहा बि 6 महीननि खां फ़ौत थी वञे पर जे मुंहिंजे तरीक़े ते हलंदो अल्लाह नालो तव्हांजो रोशन कंदो मूं जॾहिं रब सां निभायो को पुट कोन हो माण्हुनि जो ई बे औलाद थी वियो न्याणियूं बि फ़ौत थियूं पुटड़ा बि फ़ौत थिया हिकिड़ी बची जेका 6 महीननि खां पोइ फ़ौत थी वई दुनिया जा अकल चवंदा न कि केरु यादि कंदो पर ॿिए पासे ॾिसूं था जेतिरो इहो यादि आहे केरु यादि कोन्हे ही सीरत जा सबक़ आहिनि तव्हां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे दस ते हली त ॾिसो अॼु ज़रूरत ने ॻाल्हि जी आहे ऐं तव्हां अमली इक़दामात कयूं पंहिंजे सुस्तियुनि खे ख़तमु कयूं कोताहियुनि खे सॼो दीन इते अथव अल्लाह जी ज़ात सां मज़बूत तालुक़ उन जी यादि पोइ जॾहिं इहा शइ जागंदी इन जो जज़्बो जागंदो उन बादशाहनि जे बादशाह खे ख़ुशि करण ऐं राज़ी करण जो फ़िक्र जागंदो यकीन ॼाणियो कि आलिम खे चवण जी ज़रूरत कान चवंदी ही पंहिंजी दिलि चवंदी जो उन खे राज़ी करणो आहे नमाज़ पढ़णी आहे जो उन खे राज़ी करणो आहे त पोइ ज़िक्र बि करणो आहे जो उन खे राज़ी करणो आहे सभु दुनिया जा सरदार बुदार जागीदार छॾे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पैरवी करणी आहे अल्लाह सी खां दुआ करूं था जेके नसीहतूं असां ॿुधियूं ॿुधायूं अल्लाह पाक सां मिड़नी खे हिन नसीहतनि जे मथां अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।